नाज़रीन, नारे तालुक़े जे यूसी सिकंदराबाद जे ॻोठ जानब बंबरो में प्राइमरी स्कूल जानब बंबरो गुज़िरियल 8 महीननि खां बंदि आहे। हिते ॿुधायो वञे थो त 250 शागिर्द आहिनि, जिन में नियाणियूं बि काफ़ी आहिनि। उन जी तालीम महरूम आहे। हिन स्कूल में मास्तर मुक़ररु करे असांजे ॿारनि जी ज़िंदगी बचाई वञे। अचो त हितां जे ॻोठाणनि ऐं शागिर्दनि सां ॻाल्हायूं। असांजे हिन ॻोठ में आहे हिकिड़ो ई स्कूल जेको आहे उहो मंज़ूरु थियल आहे, जंहिंखे 8 महीनो थी वियो आहे त को बि असांखे मास्तर न मिलियो आहे। असां एडी जेको आहे DO खे असां इलाही चकर चयो आहे, असांखे हिकिड़ो बि मास्तर न मिलियो आहे। जंहिंमें 250 छोकिरा छोकिरियूं गॾियल आहिनि, जेके 2-4-5 किलोमीटर ते जेके बचिड़ा ईंदा। हाणे उहे सभु जेके बि छोकिरा आहिनि वीचारा, उहे पंहिंजे ॻोठनि में ईअं वतंदा घुमंदा रुलंदा। में को बि माण्हू असांजे मास्तर कोन थो मिले। असां इलाही चकर DO खे चयो अथऊं। मुंहिंजो 8 महीननि खां वठी यको बंदि आहे। अर्ज़ु करे बीठा आहियूं ऑफिसरनि खे, मूंखे मास्तर नथा मिले। 2 मास्तर हुया अॻु में, वरी उहे सभई मास्तर बदिली थी विया। वरी यको मूं वस कयो आहे, मूंखे मास्तर नथो मिले। महिरबानी करे मूं ऑफिसरनि खे अर्ज़ु कयां त मूंखे मास्तर मिले। हिते यूसी सिकंदराबाद साईं असांजो ही 1 नंबर ते स्कूल आहे, जंहिं ही सेंटर आहे। हिते असांजे 7-8 स्कूल गॾिजी सॼी हिन जा हिते इम्तिहान थींदो आहे। सालानी जीअं इम्तिहान थींदो आहे, हिन ते स्कूल में इम्तिहान थींदो आहे। दरअसल 8-9 महीना थिया आहिनि त हिते को उस्ताद मुक़ररु न थियो आहे। उस्ताद असांजा इहे ॿार आहिनि, परे खां वीचारा कोहीड़े में अचनि था, रोज़ु अचनि था, जेको वापसि हलिया था वञनि उस्ताद जे न वजह सां। 10 खां 15 ॻोठनि जा हिते ॿारड़ा अचनि था, जंहिंमें बचल खान बंबरो जे ॻोठ जा ॿारड़ा, महरम खाना जे ॻोठ जा ॿारड़ा, ॿिया हिन असांजे भरिसां वेठा आहिनि मंगरिया फ़क़ीर, उन्हनि जे ॻोठ जा ॿारड़ा, जंहिंमें 200 खां 250 ॿार असां वटि हिते अचे थो। पर हिन महिल 8 महीना थिया आहिनि स्कूल बंदि आहिनि। असांखे 2 टीचर खपिया आहिनि, असांखे फर्नीचर खपे। उन महिनत जो हितां रांदियूं खेॾी मोटिया था वञूं, उतां घर वारा कुटे था मोकिलिनि। महिनत जो फुल मिठो आहे। असांखे 2 टीचर खपिया वञनि, सरकार खे ऐलान आहे असांखे 2 टीचर खपिया वञनि खपनि। असां अचो था वेही मोटियो था वञूं। हिते रांदियूं 8 महीना थिया आहिनि, स्कूल बंदि आहे। कैमरामैन मोर बंबरे सां गॾु नियाज़ बंबरो, KTN न्यूज़ नारो।